सोबोदेरो लग पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी अखवान उम्मीदवार ने 204 खैरपुर सैयद जावेद अली शाह जिलानी उम्मीदवार पीएस ट्री गंबट सोबोदेरो नई मेहमत खड़ सबका एमएनए सैयद काजिम अली शाह लकियारी जन तालके सोबोदेरो जी यूनियन काउंसिल भोमभटपुर में इलेक्शन वर्क तेजी करे तूफानी दौरा कया। इन मौके ते कच्चे वारे इलाके में अजब अली चन्नो जे रखियल प्रोग्राम में शिरकत कई जिते अजब अली पारा आयल शख्सियतुनि लाइ मानी जो इंतजाम कयो वियो हो। इन मौके ते पीपी अगवान सोभारो रियाज हुसैन मल्ला सीनियर साफी जवार महबूब अली सेतो शाहनवाज खान कलोड़ो सैयद गदा हुसैन शाह डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सेतो ऐं ॿिया साणस गॾु हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।